साचो थई थाई थाई मुखे तो ड्राड़ी हो यार हे चवे तो छो मके से ड्राड़ हना थो अरे सरदार वठालो सरदार हड़खण वठालो नो तो का थे सरदार हेलो अस्सलाम वालेकुम सरदार साहब वालेकुम सलाम सरदार साहब ने फैसलो कयो हाँ मसलो बाबा अलाए क्या करो साईं मां ए रस्ते मां अचो पियो हे छोकरो चरियो मुखे चयो तू ड्राड़ी आ मां कैसा से ड्राड़ हना थो छो चयो अथई मां हिन खे न चयो कंहिंखे चयो अथई मां हिन खे चयो बि न मां त वेठो हुयुमि बाबा मां बयान तव्हां ॿिन्ही जी ॿुधाइनि ठीकु आहे फ़ैसिले जो मुंहिंजो फीस हूंदो आहे जी 1000 रुपयो सरदार साईं ए छा था तो बाबा फ़ैसिले जी मां सरदार मूंखे राज कयो आहे ज़हरा मां खे बि पेट आहे सो बा सरदार 1000 रुपयो ॾियो सही 1000 रुपया जमा करायो तव्हां फ़रियादी दर तव्हां आहियो 1000 रुपया तव्हांखे ॾियणो पवंदा हसी हर के को वड़ दो सरदार मां हीअं ॻाल्हि सही आहे हाय सही ॾेड़ा पवंदो सरदार सरदार आहियूं असां बि हे से 1000 रुपया हणखण खान जो मशहूर आहिनि फ़ैसिला 1000 रुपया असली आहिनि न असली आहिनि सर हा असली आहिनि ठीकु आहे हाणे फ़ैसिलो मुंहिंजो ईअं आहे जो जंहिं रस्ते सां तूं गुज़रियो न सुभाणे तूं इन रस्ते ते बीह हे गुज़रंदो तूं हिनखे ड्राड़ी चओ वाह ठीकु आहे सही वाह